अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों हाणे अली हसन अब्बासी आहियां। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरीं दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे या न अचे पर लाइक ज़रूरु कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खे आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं जुल्द चोथों, बादशाहनि, शाहूकारनि, ॾाहनि, ठगनि ऐं ॿियनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपराईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जामशोरो सिंध, छापो 6 जनवरी 2014 ईस्वी। हिन आखाणीअ जूं ॿ रिवायतूं विचोले तालके सिंजोरो मां जमाल रिंद ऐं तालके हैदराबाद मां मोहम्मद बचल खां मिलियूं। कहाणी आहे सती शहज़ादी। हिकिड़ो बादशाह हो। बादशाह त पाण अलाह आहे पर हीअ बि कूड़ी दुनिया जो बादशाह हो। हिन खे धणी ताला सभु कुझु ॾिनो हो। दुनिया ऐं दौलत जा हिन वटि खज़ाना हुआ। लश्कर सिपाह जी हिन वटि कमी कान हुई। खेसि हिकु पुटु ऐं हिकु धीउ हुई। पुट ऐं धीउ ॿई साले ऐं सुलक्षणा हुआ। शहज़ादी रोज़े निमाज़ जी तमामु घणी पाबंद हुई। मतिलबु राति ऐं ॾींहं जो घणो वक़्तु निमाज़ ऐं ॿी इबादत में गुज़रंदो हुअसि। हिकिड़े ॾींहुं बादशाह वेठे वेठे दिलि में ख़्यालु कयो त हज करे अचां। उहो ख़्यालु करे पहिरीं पंहिंजे पुट खे घुराए साणसि ॻाल्हि कयईं त पुट, तूं तख़्त ते वेही हुकूमत संभाल त आउं वञी हज करे अचां। तंहिं ते शहज़ादे चयसि त बाबा, मूंखे बि पाण सां गॾु वठी हलो, छो त उहो फ़र्ज़ु मूं ते बि आहे। उन ते पुट खे चयईं त हाणे राणीअ वटि हलूं था। जेकॾहिं राणीअ हिते रहणु क़बूलु कयो त पोइ पाण ॿई गॾिजी हलंदासूं। नेठि बादशाह ऐं शहज़ादो ॿई ॼणा गॾिजी राणीअ वटि आया। बादशाह राणीअ खे चयो त राणी, तूं हिते रही तख़्तु संभाल त असीं ॿई ॼणा वञी हज करे अचूं। तंहिं ते राणीअ चयो त आउं बि मुस्लमान आहियां ऐं उहो साॻियो मूं ते बि फ़र्ज़ु आहे, सो मूंखे बि पाण सां गॾु वठी हलो त टेई ॼणा गॾिजी हज करे अचूं। हुते बादशाह राणीअ ऐं शहज़ादे टिनी ॼणनि गॾिजी सलाह कई त हाणे शहज़ादीअ खे चऊं त हूअ हिते वेही हुकूमत संभाले त पाण गॾिजी हज करे अचूं। ही टई ॼणा गॾिजी शहज़ादीअ वटि आया। अचण शर्त बादशाह शहज़ादीअ खे मथे ते हथु रखी चयो त धीअ, असां टिनी पको इरादो कयो आहे त वञी भले पार खां थी अचूं। आउं त मरण कंदीअ ते वेठो आहियां ऐं तुंहिंजी माउ बि आख़िरी उमिरि में आहे, वरी तुंहिंजो भाउ बि रहे नथो। तंहिं करे असांजो ख़्यालु आहे त तूं राज राणी थी हुकूमत हलाए। पंहिंजो वज़ीर ईमानदार ऐं असांजो बिल्कुलु ख़ैरु ख़्वाह आहे, सो हुकूमत जो कारोबार चङीअ तरह पियो हलाईंदो। हू तुंहिंजो हर वक़्तु फर्मा बरदार रहंदो। असीं बि तेसि ताईं जल्द मोटी ईंदासूं। तंहिं ते शहज़ादीअ चयो त बाबा, मूंखे बि साण वठी हलो त आउं बि हज करे अचां। अॻो पोइ वज़ीर पियो बादशाही संभालींदो। उन ते पीउ माउ ॿिन्हिनि गॾिजी शहज़ादीअ खे चयो त अमा, तूं अञा कंवारी आहीं ऐं शरीयत में तो ते अञा हज फ़र्ज़ु कोन आहे, सो तूं ते रही पओ। असीं चङीअ तरह सां वज़ीर खे सम्झाए वञूं था। हू तोखे कंहिं बि ॻाल्हि जी तकलीफ़ न ॾींदो। ख़ुदा ख़ैरु कंदो, असीं जल्द मोटी ईंदासूं। नेठि शहज़ादीअ जी वज़ीर खे हर क़िस्म जी पारत ऐं ताक़ीद करे हुकूमत जो वाॻो वज़ीर ऐं धीउ जे हवाले कयईं ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ बादशाह पंहिंजो साथ संभराए सफ़र ते रवानो थी वियो। माउ पीउ जे वञण खां पोइ शहज़ादी वीचारी अकेली थी पई। उहो दुनिया जे ॻाल्हियुनि ॾे को बि ख़्यालु न ॾींदी हुई। जीअं वज़ीर चवंदो हुउसि तीअं पई कंदी हुई। कुझु ॾींहंनि खां पोइ वज़ीर जे दिलि में दगा पैदा थी त कंहिं हीले सां शहज़ादीअ खे फासाए पंहिंजो करियां। सो पियो वझ ॻोल्हींदो हो। नेठि हिकिड़ी राति वज़ीर वझ वठी शहज़ादीअ जे महलात में घिड़ी पियो। अंदरि अची ॾिसे त शहज़ादी पंहिंजे हिंदोरे में वेठी क़ुर शरीफ़ जो दौरु करे। शहज़ादीअ वज़ीर खे कुमहलो आयल ॾिसी खांसि पुछियो त ए वज़ीर, हिन वक़्तु कीअं आयो आहीं, ख़ैरु त आहे? वज़ीर जवाबु ॾिनो त फ़क़ति तुंहिंजे लाइ आयो आहियां, मूंखे तुंहिंजे हुस्न असुल अंधो करे छॾियो आहे। उहो ॿुधी शहज़ादीअ खे ॾाढी कावड़ लॻी। ख़्यालु करणु लॻी त हिन निमक हराम मां कीअं पंहिंजी जिंदु छॾायां। आख़िरकार सोचे वीचारे वज़ीर खे चयईं त तूं हली फलाणी जाइ ते वेह त आउं उते अचां थी। वज़ीर उहा ॻाल्हि ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं ख़ुशीअ में टप ॾींदो वञी उन जे जाइ ते वेठो। हेॾां वरी शहज़ादीअ छा कयो जो क़ुर जी तिलावत करण में लॻी वई। धणीअ खां दुआ घुरियाईं त या रब पाक, मूं सतीअ खे हिन निमक हराम खां बचाए। मूं वलीअ जो वसीलो थी धणी ताला जा शान बि निराला आहिनि। शहज़ादीअ जो अर्ज़ु धणीअ जे दर क़बूल थी वियो। धणीअ जी कुदरत सां शहज़ादीअ खे क़ुर शरीफ़ समेत खट खणी उॾाणी। खट उॾामंदी वञी हिकिड़े सौदागर जे घर में लथी। जीअं खट उन जे घर में लथी
तीअं वरी शहज़ादीअ तिलावत शुरू करे ॾिनी। होॾां सौदागर पंहिंजे घर में खट लहण जो आवाज़ु ॿुधी अंदरि आयो ऐं ॾिसे त हिकिड़ी सुहिणी छोकिरी खट ते वेठी दौड़ करे। सौदागर अची शहज़ादीअ खां पुछियो त मां ख़बर ॾे तूं हिते कीअं आईं? शहज़ादीअ शुरूअ खां वठी आख़िर ताईं ॻाल्हि करे ॿुधायसि त हीअं मुंहिंजा माइट हज ते विया आहिनि, आउं बादशाह जी धीउ आहियां। पोइ असांजो वज़ीर निमक हराम थियो ऐं मूं में बुरी अखि विधाई। मूं धणीअ खां दुआ घुरी, तंहिं ते खट अची उॾाणी ऐं अची हिते तुंहिंजे घर में छॾियो अथसि। सौदागर उहा ॻाल्हि ॿुधी शहज़ादीअ खे दिलदारी ॾिनी ऐं चयाईंसि त जेसीं शरीर में साहु अथमि तेसीं तुंहिंजी ॿांह कंहिंखे बि न ॾींदुसि। जॾहिं तुंहिंजो पीउ ईंदो त पोइ आउं पाण तोखे छॾे ईंदुसि। उन बाद सौदागर पंहिंजे ॿिनि पुटनि खे सॾे चयो त पुट ॾिसो हीअ न्याणी पाण वटि साम आहे। साम झण मर्दनि जो कमु आहे। हीअ तव्हांजी भेण आहे। मुंहिंजे लाइ 2 पुट अथई ऐं 3 धीअ हीअ आहे। ॻाल्हि झटि थी कजे, ॾींहं पंहिंजे मुदा ते था गुज़रनि। होॾां वज़ीर छा कयो जो कागज़ जो हिकिड़ो मयत ठहिराए शहर में पड़ो घुमरायो त शहज़ादी राति गुज़ारे वई आहे। तंहिं ते घणा माण्हू अची कठा थिया, जिन शहज़ादीअ जे कूड़े लाश खे क़बर में दफ़न कराए छॾियो। वीचारनि माण्हुनि खे पक थी वई त बराबरि शहज़ादी गुज़ारे वई। हेॾां वज़ीर वरी गुज गुह में पंहिंजे ख़ुशामदड़नि खे तयारु कयो त कीअं बि करे शहज़ादीअ खे ॻोल्हे अचो। केतिरियूं ई धूतियूं शहज़ादीअ खे हथु करण लाइ मुल्क में काहे पियूं। थोरनि घणनि ॾींहंनि बाद हिकिड़ी पोढ़ी धूती ॻोल्हे ॻोल्हे वञी शहज़ादीअ जो पतो लधो। उन इहा धूती अची वज़ीर सां ॻाल्हि कई त शहज़ादी फलाणे शहर में हिकिड़े सौदागर जे घर में रहे थी। वज़ीर उहा ॻाल्हि ॿुधंदे ई ॿियूं अटकलूं सोचणु लॻो। होॾां वरी कुदरत जा निराला कम आहिनि जो ॿिए ॾींहुं बादशाह जो पैगाम अची वज़ीर खे मिलियो त फलाणे ॾींहुं बादशाह हिते पहुचंदो। वक़्त ऐं मुदत कंहिंजो बि ख़्यालु नथी करे। सो मुक़ररु ॾींहं ते बादशाह जो ग़ौराब अची बंदर ते बीठो। बंदर ते माण्हुनि जा हशाम लॻा पिया हुआ। मतिलबु त बादशाह सलामत जे मिलण वास्ते नंढो खां वॾो अची बीठो, पर वज़ीर कोन आयो। आख़िरकार बादशाह सलामत पंहिंजी राणी ऐं पुट समेत अची महलात में दाख़िल थियो। जॾहिं सभई महलात में आया ॾिसनि त शहज़ादी आहे ई कान। तंहिंते बादशाह वज़ीर खां पुछियो त वज़ीर शहज़ादी केॾांहुं वई? तंहिंते वज़ीर कूड़ ॻाल्हाईंदे चयो त शहज़ादी फलाणे सौदागर जे पुट सां भॼी वई आहे। उन बदनामीअ खे लिकाइण लाइ मूं कागज़ जो लाश ठाहे मुक़ाम में दफ़न कराए छॾियो आहे त जीअं माण्हू सम्झनि त बराबरि शहज़ादी मरी वई। बादशाह उहा ॻाल्हि ॿुधी भॼी वियो ऐं यकदमि उहा हक़ीक़त राणी ऐं पंहिंजे पुट सां कयई। सभिनी खे उन ॻाल्हि जी अची ॻणती थी त हीउ छा थियो। बादशाह दिलि में सोचणु लॻो त हाणे छा करणु घुरिजे। आख़िरकार पंहिंजे पुट खे चयई त तलवार खणी शहज़ादीअ खे सौदागर खां वठी झंगल में टुकड़ा करे मारे अच। शहज़ादो पंहिंजे पीउ जो हुकुम ॿुधी तलवार खणी रवानो थियो। थोरनि घणनि ॾींहंनि बाद शहज़ादो वञी उन सौदागर वटि पहुतो ऐं खेसि चयई त तव्हां वटि मुंहिंजी भेण शहज़ादी आहे, तंहिंखे वठण लाइ आयो आहियां। तव्हांजी वॾी महिरबानी जो मुंहिंजी भेण खे हेतिरा सारा ॾींहं संभालियो अथव। सौदागर वञी पंहिंजी साम थियल शहज़ादीअ सां हक़ीक़त कई त तुंहिंजो भाउ आयो आहे। शहज़ादी ॿुधण शर्त ॾाढी ख़ुशि थी ऐं अची पंहिंजे भाउ सां मिली। ॿिए ॾींहुं ॿिन्ही भाउ भेण सौदागर खां मोकिलायो ऐं घोड़े ते चढ़ी वेठा ऐं कही कही अची हिकु वॾी रिण पट में पहुता। उते शहज़ादे पंहिंजी भेण खे चयो त अदी ॾींहुं तपी वियो आहे, तंहिं करे उन ई वण जे हेठां आराम करियूं था। ॾींहुं ठरे त वरी पंध खे शुरू कंदासूं। शहज़ादे दिलि में ख़्यालु कयो त शहज़ादीअ खे गहरी निंड अचे त पोइ तलवार सां पूरो करे छॾियांसि। शहज़ादी हुई थकल, सो जीअं वीचारी सुती तीअं गहरी निंड खणी वियसि। उते शहज़ादे खे दिलि में ख़्यालु आयो त हिते झंगल अहिड़ो आहे जंहिंमें कई मिरूं आहिनि, तंहिंखां सवाइ पाणी बि कोहनि जा कोन आहे। सो माण खां बहितर ईअं थींदो त हिते ई निंड में छॾे वञांसि, पाण ई उते मरी वेंदी। बाक़ी बाबे खे चवंदुसि त झंगल में मारे ख़लास करे आयो आहियांसि। उहो ख़्यालु करे पंहिंजी भेण खे दुआ सां उते छॾे घोड़े ते चढ़ी हलियो वियो। कुझु वक़्त खां पोइ जॾहिं शहज़ादी निंड मां सुजाॻ थी ॾिसे त मार कारीअ वारा कख लॻा पिया आहिनि। उते शहज़ादीअ सबुर ऐं सील खे न छॾियो, साॻी वाट वठी धणीअ खे संभालींदी सताईंदी हलंदी रही।
जॾहिं थोरो घणो पंधु कयईं त अची सख़्तु उञ वरायसि। हेॾां होॾां ॾिठाई त मन को पाणी हुजे, मगर कुझु बि नज़र न आयुसि। वरी बि पंहिंजे दिलि खे धणीअ जो ॾढु ॾेई हलणु लॻी। थोरो अॻिते हली ॾिसे त वणनि जो हिकु झुगिटो आहे जंहिंमें पखी पिया लहनि। शहज़ादी अची उन जाइ ते पहुती, ॾिसे त उन्हनि वणनि जे झुगिटे में पाणीअ जो हिकु तलाउ आहे। पोइ शहज़ादी उते पाणी पीतो ऐं हथ मुंहुं धोई वेही रही। थोरी देरि खां पोइ ॿ ॼणा घोड़नि ते सवार परियां ॾिसण में आयसि। जे बादशाह ऐं वज़ीर हुआ। बादशाह पुठेरो हो ऐं वज़ीर जी नज़र वञी शहज़ादीअ ते पई। उते बादशाह वज़ीर जो ख़्यालु बदिलियल ॾिसी खां पुछियो त वज़ीर ख़बर ॾे त छा आहे। वज़ीर चयो त ॾिसो त सही, सुञ में कहिड़ी सुहिणी छोकिरी वेठी आहे। बादशाह जां खणी ॾिसे त शहज़ादी ॾिसण में आयसि। शहज़ादी सा हुई सादी पोशाक में, पर संदसि सूंहं लासानी हुई। उते बादशाह वाइड़ो थी वियो ऐं घोड़ा काहे सिधा अची शहज़ादी वटि पहुता। बादशाह शहज़ादीअ खां पुछियो त तूं केरु आहीं, किथां आई आहीं। शहज़ादीअ जवाबु ॾिनुसि त आउं पाण ग़रीब छोकिरी आहियां, पंहिंजनि माइटनि सां हिते आई हुयसि त मूंखे सुती निंड अची वई। अलाए जे छो मूंखे हिते छॾे केॾांहुं रवाना थी विया। मूं जीअं अखियूं खोलियूं त कारीअ वारा कख ॾिसण में आयमि। उन्हनि ॻणतियुनि में वेठी हुअसि त तव्हांखे ॾिठुमि। बादशाह दिलि में ख़्यालु कयो त अहिड़ी सुहिणी छोकिरी जा शहज़ादियुनि खे शह ॾियो बीठी आहे, तंहिंखे हिते सुञ में छॾणु मुनासिबु न आहे। सो पुछांइसि त तूं मूंसां हलंदीअ। शहज़ादी हाउकार कई। बादशाह हिन खे पंहिंजे महलात में वठी आयो। कुझु ॾींहंनि खां पोइ खेसि शादीअ लाइ चयईं। हूअ शादी करण लाइ राज़ी थी। आख़िर 2-3 ॾींहंनि खां पोइ हिननि जी शादी ख़ैर ख़ूबीअ सां थी गुज़री। 2-3 ॾींहं गुज़रिया त शहज़ादीअ बादशाह खे चयो त मूंखे क़ुर शरीफ़ घुराए ॾियो त आउं पढ़ंदसि। बादशाह पुछियुसि त तूं क़ुर शरीफ़ पढ़णु किथां सिखियो। उते राणीअ पंहिंजे पीउ जे बादशाहीअ जो नालो वठी ॿुधायुसि त असीं पहिरीं उते वेठा हुआसीं, मुंहिंजो शहज़ादीअ सां साहेड़पो हो, उहा क़ुर पढ़ंदी हुई, मूं बि उन खां क़ुर पढ़णु सिखियो। बादशाह यकदमि खेसि क़ुर शरीफ़ घुराए ॾिनो। राणीअ साॻिए पंहिंजे असली किरत शुरू कई ऐं रोज़ानो सुबुह सांझीअ क़ुर शरीफ़ जो दौरु ऐं 5 वक़्त निमाज़ पढ़णु लॻी। थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ बादशाह खे हुन राणीअ मां पुटु ॼाओ ऐं राणीअ खे अची माइटनि जा सुता सूर जाॻिया ऐं वेही घोड़ा ॻाइणु लॻी। ओचितो बादशाह ॾिसी वरितुसि ऐं पुछियांसि त राणी, तोखे अलाह पाक गुल अता कयो आहे त रोअण खे लॻी वई आहीं, उनजो सबबु कहिड़ो, मूंखे ॿुधाए। पर राणीअ उन ॻाल्हि खे नटाए छॾियो। काफ़ी ॾींहंनि बाद वरी ॿियो पुटु ॼाओ ऐं हीअ 2 पुट जॾहिं अङण ते रांदि कंदा हुआ त राणी उन्हनि खे ॾिसी ॾाढी ख़ुशि थींदी हुई ऐं हाणे माइटनि जी यादगिरी बि कान ईंदी हुयसि। ईद जो ॾींहुं हो। पाड़े जा ग़रीब ॿार बादशाह जे पुटनि सां रांदि करण लाइ संदसि घर में आया। उहो दस्तूर आहे त अहिड़े वॾे ॾींहं ते ग़रीबनि जा ॿार अमीरनि जे घर ईंदा आहिनि, पोइ हिक ॿिए खे ॿुधाईंदा आहिनि त अम्मा, बाबे, ॾाॾे, मामे, ॾाॾीअ, मासीअ मूंखे हेतिरी ख़र्ची ॾिनी। अहिड़ीअ तरह बादशाह जे ॿारनि खां पाड़े वारा ॿार पुछणु लॻा त तव्हांखे कंहिं कंहिं ख़र्ची ॾिनी आहे। ॿारनि जूं उहे ॻाल्हियूं ॿुधी राणीअ खे पंहिंजे पीउ माउ ऐं भाउ जी यादि अची वई। यादगिरी पई त जे अॼु हुजनि हा त मुंहिंजे बचनि खे उहे बि ख़र्चियूं ॾियनि हा ऐं मुंहिंजा ॿार ॿियनि ॿारनि खे ॿुधाईंदा त मामे हेतिरा, नाने हेतिरा ऐं नानीअ हेतिरी ख़र्ची ॾिनी आहे। पोइ अची रोअण में छुटकी, रोई रोई अखियूं ई सुॼाए छॾियईं। इतफ़ाक़ सां हुन वक़्तु बादशाह बि अची निकितो ऐं ईद जे सॻोरे ॾींहं ते राणीअ खे रोंदो ॾिसी हैरान थी वियो ऐं राणीअ खां रोअण जो सबबु पुछियईं। राणीअ ॿारनि वारी सॼी हक़ीक़त करे ॿुधायसि। बादशाह हिन जे वातां उहा ख़बर ॿुधी ॾाढो ग़मगीन थियो ऐं राणीअ खे चयईं त तूं को बि ख़्यालु न कर। जंहिं बादशाहीअ में तुंहिंजा माउ पीउ वेठल आहिनि, आउं उन बादशाह जी आनिकी भरिंजड़ आहियां। मुदो ख़तमु थी वियो आहे, तंहिं करे मुंहिंजो ख़्यालु आहे त रूबरू उते हली आनिकी बि ॾियूं ऐं तोखे बि पंहिंजनि माइटनि सां मिलाए अचां। बादशाह पंहिंजे वज़ीर खे हुकुम कयो त सफ़र जी तयारी कई वञे। जल्द ई हफ़्ते ॾेढ जे अंदरि सफ़र जी तयारी मुकमिल थी वई। अॻियनि बादशाहनि जो दस्तूर हो त मुसाफ़िरीअ ते बाक़बीले निकिरंदा हुआ त रस्ते में पंहिंजे कबीले खे वज़ीर जी नज़रदारीअ हेठि लश्कर सां गॾु छॾे पाण शिकार कंदा हुआ
ऐं अहिड़ी रीत बादशाह पंहिंजे राणीअ खे वज़ीर जी नज़रदारी हेठि छॾे पाण शिकार जे ख़्याल सां अॻिते वधंदो वियो। बाज़े बाज़े त 2-3 ॾींहंनि खां पोइ अची लश्कर सां मिलंदो नेठि। बाक़ी जॾहिं 3 मंज़िलूं अची रहियूं तॾहिं बादशाह पंहिंजे वज़ीर खे चयो त आउं अॻुवाट हली थो बादशाह सां मिलां ऐं आनकी ॾियां, तव्हीं मंज़िलूं कंदा हलंदा अचो। ईअं चई बादशाह पंहिंजी राणीअ वटि आयो ऐं हिन खे सॼी हक़ीक़त करे ॿुधायईं। राणीअ चयसि त बादशाह सलामत आहे, ईअं थी नथो सघे। अॼुकल्ह मुल्क में रहियो कोन्हे, भाउ जो भाउ ते बि एतबार कोन्हे, सो तव्हीं वरी वज़ीर ते कीअं था एतबार करियो। शिकार जे ख़्याल सां त वञण वारो किसो सवलो हो जो तव्हांजे आधी मांझी मोटी अचण जो इम्कान रहंदो, पर हाणे त बिल्कुलु ख़ातिरी थी वई त तव्हीं अॻुवाट था वञो, तंहिं करे वरी लश्कर में अची न सघंदव। मुंहिंजो त उहो ई ख़्यालु आहे त मूंखे पाण सां गॾु वठी हलो। बादशाह राणीअ खे चयो त तूं को बि ख़्यालु न कर, हीउ वज़ीर तमामु नेक आहे। राणीअ वरी बादशाह खे घणो ई सम्झायो, पर हू पंहिंजे नाड़े वेही रहियो। नेठि राणीअ खां मोकिलाए अॻुवाट ई उते पहुची वियो ऐं राणी वज़ीर जी निगहबानीअ हेठि लश्कर सां गॾु अचणु लॻी। हिकिड़े ॾींहुं हिननि अची हिकिड़े हंधि ख़ैमा खोड़िया। राति थी वई हुई। राणीअ वारे ख़ैमे ते वज़ीर पाण पहिरो ॾियणु लॻो। ओचितो सख़्तु हवा लॻण सबबि तंबूअ जो हिक पासे जो कपिड़ो मथ भरो थी पियो ऐं वज़ीर जी नज़र राणीअ ते वञी पई, जा पंहिंजनि 2 पुटनि खे हिकिड़ो हिकिड़े पासे ऐं ॿियो ॿिए पासे करियो सुती पई हुई। वज़ीर जो राणीअ जो सुहिणो चहिरो ॾिठो, तंहिंजे दिलि में बेईमानी थी पई ऐं यकदमि तलवार कढी अंदरि घिड़ी पियो ऐं राणीअ जे ॿाह में हथु विझी खेसि उथारणु लॻो। राणी छिरक भरे उथी ऐं ॾिसे त वज़ीर तलवार खयों बीठो आहे। हिन खे पक थी त अॼु राति ख़ैरु कोन्हे, पर हिमत करे वज़ीर खे चयईं त बेहया, तोखे शर्म नथो अचे जो तूं बादशाह जे तंबूअ में घिड़ी आयो आहीं, निकिरी वञ त करियां न जुठ। वज़ीर राणीअ खे चयो त राणी उहा ॻाल्हि छॾे ॾे, वेह त अॼु राति का रिहाण करियो। राणी तपी बाहि थी वई ऐं ज़ोर ज़ोर सां ॻाल्हाइणु लॻी त मन को वेझो पहरेदार हुजे त अची निकिरे। पर वज़ीर हिकु त बादशाह जो ख़ैमो लश्कर खां परे हणायो हो ऐं ॿियो त वज़ीर ख़ुदि पहरेदार हो, तंहिं करे ॿिए माण्हूअ जो अचणु मुमकिन कोन हो। राणी ॿाहिरि निकिरण जी कोशिशि कई, पर वज़ीर अॻु झले बीह रहियसि। अहिड़ीअ तरह छिक ताण हलंदी रही। नेठि वज़ीर चयसि जे तूं मूंसां रिहाण नथी करीं त हिन तलवार सां तुंहिंजा 2 पुट ख़तमु करे छॾींदुसि। राणीअ चयसि त छा बि थी पवे, छोकिरा मारी चाहे मूंखे मारी, पर उन तरीअ तेल ई न लॻणो आहे। वज़ीर भई घणेई हैला वसीला कया, पर राणी छंडे छॾियुसि। उते वज़ीर खे ॾाढी कावड़ लॻी, सो छा कयईं जो तलवार जे हिक ई धक सां 2 शहज़ादनि खे ख़तमु करे तंबूअ खां निकिरी अची लश्कर में अफ़वाह उथारियईं त राणी पंहिंजे 2 पुटनि खे मारे छॾियो आहे। हीअ राणी आहे पर ॾाइण आहे, जंग मां कॾहिं राणियूं हथु आयूं। असां बादशाह खे अॻु ई पिए चयो त उन सां शादी न करियो, पर बादशाह न मञियो। हाणे हींअर जो हींअर तंबू पटियो, न त लश्कर में को बि माण्हू सलामत न छॾींदी। बसि पोइ त अची लश्कर में टाकोड़ो पियो ऐं उन ई घड़ीअ में सॼो लश्कर राणीअ खे उते छॾे वञी पंहिंजे बादशाह सां मिलियो। बादशाह उन्हनि खां हक़ीक़त पुछी, तंहिं ते वज़ीर साॻी हक़ीक़त जेका लश्कर खे ॿुधाई हुअईं सा बादशाह खे ॿुधाए। बादशाह खे पहिरीं त वेसाह कोन आयो, पर जॾहिं वज़ीर वॾा कसम सो खयां तॾहिं ॻाल्हि मञे पंहिंजी क़िस्मत ते 2 टे ॻोड़ा ॻाड़े वेही रहियो। ओॾां राणी पंहिंजे 2 क़त्ल थियल पुटनि जूं सिसियूं धड़नि सां मिलाए वेही ख़ुदा जी दरबार में ॿाॾाइणु लॻी ऐं छोकिरनि जे मथां चादर विझी क़ुर शरीफ़ खोले वेही पढ़णु लॻी। अलाह जी कुदरत सां राणीअ जे आहोज़ारी जो एतिरो त असरु थियो जो छोकिरनि जूं सिसियूं धड़नि सां मिली वियूं ऐं छोकिरा कलमूं भरे उथी खड़ा थिया। राणी पंहिंजे बचड़नि खे सलामत ॾिसी ख़ुदा जो शुक्र बजांदो ऐं बरकातूं नफ़िल जूं अदा कयाईं। पोइ राणीअ वीचार कयो त हाणे केॾांहुं वञा, न ओही न वाही, किथे माउ पीउ ऐं भाउ उन्हनि खां जुदा थियसि ऐं वञी को साहु पटियमि त हाणे वरी उहे मुसीबतूं जो मुड़ुस खां जुदा थियसि। उहे ॻाल्हियूं ॻणे अची रोअण में छुटकी। वेतर जो ॿारनि
ख़बर पुछसि त मां ही पंहिंजा माण्हू हुआ से केॾांहुं विया ऐं तूं रोई छो थी? त हिते हेकारी झोरे विधुसि राणीअ पुटनि खे मिड़ई बहानो करे टारे छॾियो ऐं चयईं त हू अॻिते निकिरी विया आहिनि ऐं पाण बि हलूं था। ॿारनि त खणी माठ कई, पर राणीअ ख़्यालु कयो त हाणे जे आउं हिन बादशाहीअ में वापसि वेंदसि त बि मूंखे तकलीफ़ूं सहणियूं पवंदियूं ऐं जे सादे सूदे लिबास में हूंदसि त बि सख़्तियूं सहणियूं पवंदियूं। तंहिं करे हाणे छो न गेड़ू रता कपिड़ा करे जोगी बणिजी देश परदेस ॾोरींदी रहां। पोइ जे क़िस्मत साथ बि ॾिनो त वक़्तु त चङो पियो गुज़रंदो। घणियुनि तकलीफ़ुनि खां छुटी पवंदसि उहो ख़्यालु करे, चङो पियो गुज़रंदो, घणियुनि तकलीफ़ुनि खां छुटी पवंदसि उहो ख़्यालु करे पंहिंजे बचड़नि खे वठी हिकिड़े तरफ़ मुंहुं करे रवानी थी। हलंदे हलंदे अची हिकिड़े ॻोठ जे वेझो थिया। राणीअ वटि कुझु ज़ेवर ऐं कुझु पैसा हुआ। तंहिं छा कयो जो झंग में हिकु धराड़ खे चयो त तोखे पैसा ॾियां, मूंखे शहर मां गेड़ू रंग ऐं थांव आणे ॾे। हिन धराड़ राणीअ खे गेड़ू रंग ऐं हिकु थांव आणे ॾिनो। राणीअ पंहिंजा ऐं पंहिंजे पुटनि जा कपिड़ा रंगे पाता। पोइ त नकली ॾाढ़ी मुछ बणाए हलंदा हलंदा अची हिकिड़े शहर में पहुता। राणी जांच खणी नज़र करे त हीउ त उहो साॻियो शहर आहे जंहिंमें मुंहिंजो पीउ माउ ऐं भाउ रहनि था। राणीअ दिलि में ख़्यालु कयो त जेकॾहिं सिज बीठे शहर में घिड़ंदसि त मतां को सुञाणे वठे, तंहिं करे सिज लहण खां पोइ शहर में दाख़िल थिजे ऐं मुल्क जो वासवा वठिजे। सिज लहण बंदि राणी शहर में दाख़िल थी ऐं पंहिंजनि पुटनि खे साण करे बादशाह जी दरबार वटि अची पहुती। ॾिठई त माण्हुनि जा हशाम लॻा पिया आहिनि। पुछा करण ते मालूम थियुसि त ॿिए मुल्क जो बादशाह हिते पंहिंजे बादशाह जी आनकी भरण लाइ आयल आहे। उन ई करे अॼु राति राग जी महफ़िल थी रही आहे। राणीअ दिलि में ख़्यालु कयो त मौक़ो सुठो मिलियो आहे, हाणे ॾिसजे त छा थो थिए। सो अची हिकिड़ीअ कुंड खां वेही रही। माण्हुनि जो ॾिठो त हीउ ओफटो फ़क़ीर ॿिनि ॿारनि सां कचहरीअ में दाख़िल थियो त फ़क़ीर खां हाल अहवालु वठी बादशाह खे पेश कयो। बादशाह चयो त फ़क़ीर जी पर घोर लधी वञे। राणी पंहिंजे बचनि खे मानी टिकी खाराए सुम्हारे छॾियो ऐं पाण अची कचहरीअ में वेही रही। राति जो कचहरी शुरू थी, राग ऐं नाच जो दौरु चालू हो। आख़िर जॾहिं उहा महफ़िल ख़तमु थी तॾहिं फ़क़ीर खे चयो वियो त तूं बि मुल्क घुमंदो वती, का कहाणी ॿुधाए। फ़क़ीर बादशाह खे चयो त ॻाल्हि आउं ॿुधाईंदुसि, पर हिकिड़ी शर्त सां, जो वेठल कचहरीअ मां जन माण्हुनि खे वञिणो हुजे से हलिया वञनि, बाक़ी जन खे ॻाल्हि ॿुधणी हुजे से मुंहिंजी ॻाल्हि शुरू थियण खां पोइ न उथंदा। उहो शर्त मंज़ूर हुजे त आउं ॻाल्हि शुरू करियां। बादशाह वेठलनि खे, जन में राणीअ जो मुड़ुसु, भाउ ऐं पीउ, ॿिन्हिनि बादशाह जा वज़ीर ऐं ॿिया बि ख़ासि ख़ासि माण्हू मौजूदु हुआ, उन्हनि खे चयो त जे ॻाल्हि ॿुधणी हुजेव त तोड़ ताईं ॿुधो, विच में कंहिंखे बि उथण जी मोकल न आहे। सभिनी माण्हुनि इक़रार कयो त असीं न उथंदासीं। पोइ बादशाह राणीअ खे पंहिंजो ऐं सॼे महफ़िल जे वेहण जो अंजाम ॾिनो। तॾहिं राणीअ ॻाल्हि शुरू कई। हिकिड़ो बादशाह चई पोइ संदसि पीउ माउ ऐं भेण जो हज ते वञण ऐं वज़ीर जी बेईमानी करण वारो सॼो किसो करे ॿुधायईं। उते बादशाह जे वज़ीर मिड़ई कन आया। वज़ीर खे त पक थी त उहो आउं आहियां। सो पासा वराए बादशाह खे चयईं त मूंखे पेट में सख़्तु वट पिया पवनि, आउं अचां थो। पर बादशाह खेसि इजाज़त न ॾिनी। उते फ़क़ीर अर्ज़ु कयो त ॻाल्हि खे हिते छॾिजे त ॾाढो सुठो। तंहिं ते संदसि पीउ चयो त न, उहा ॻाल्हि अञा अॻिते हले, हितां को बि माण्हू उथी नथो सघे। फ़क़ीर वरी ॻाल्हि अॻिते शुरू कई। ॻाल्हि अॻिते हलाईंदे हिन जॾहिं सौदागर वटि साम पवणु, भाउ जो अचणु ऐं भरपट में ईअं छॾे वञण जो किसो पूरो कयो, तॾहिं बादशाह कावड़ जी यकदमि तलवार जे हिकु धक सां पंहिंजे वज़ीर जो ख़ात्मो करे छॾियो। फ़क़ीर ते ॻाल्हि खे ख़तमु करणु घुरियो त संदसि पीउ ऐं भाउ चयो त फ़क़ीर हाणे किसो अॻिते बयानु करियो त पोइ उनजी कहिड़ी हालत थी। फ़क़ीर ॻाल्हि शुरू कई। जंहिं वक़्तु आनकी वारे बादशाह याने संदसि मुड़ुस जी ॻाल्हि शुरू थी, तंहिं वक़्तु वरी उनजी दिलचस्पी थी ऐं ॿुधण लाइ मुश्ताक़ रहियो। नेठि फ़क़ीर सारो किसो ॿुधाए। जंहिं वक़्तु वज़ीर जे नाजाइज़ हरकत ते पहुतो, तॾहिं
तंहिं वक़्तु संदसि मुड़ुस तलवार जे हिक धक सां पंहिंजे वज़ीर जो ख़ात्मो करे छॾियो। हाणे त हिन ॻाल्हि में सभिनी जो वास्तो थी पियो ऐं सभु अची फ़क़ीर जे पेरनि ते किरिया त महिरबानी करे सरबस्ती ॻाल्हि ॿुधायो त राणी आहे किथे। फ़क़ीर यकदमि कूड़ियूं ॾाढ़ी ऐं मुछूं लाहे चयो त सुञाणो उहा आउं आहियां। पोइ बादशाह कचहरी बर्ख़ास्त करण जो हुकुम ॾिनो ऐं यकदमि ॾोली घुराए राणीअ खे घर पहुचायो। पोइ त सभु हिक ॿिए सां मिली ॾाढा ख़ुशि थिया ऐं जहिड़ा मेला उन्हनि जा थिया अहिड़ा शल जग जहान जा थियनि।